हेलो सच हेलो अब्बा जी जी हे पंहिंजे ॿारनि खे वठी वञ तोरे साले जी शादी त ख़तम थी वई सच ने वठी आओ तो पुजायो भी पान तो के हवाल तो उन्हें दिन गुरबत लगी पया पैसो भी नाहे नसवार जा पैसा भी मुके संगत वाला दिना अब्बा असांखे 2 महीना वठी थी आसे हाणे तुंहिंजो फर्ज़ आहे न पंहिंजे ॿारनि खे वठी वञ सच ने एडो किराओ मां गरीब काडो भरे सका पैसो वसूल आए भी न वो दुकान वाले फैजू जो कर्ज रहेला 1350 रुपया उहे भी न दे सको गरीब माण्हू हाणे वठी आओ जीअं भलो कयो तो तीअं भलो कयो पुॼाए ॾियो अब्बा हे तुंहिंजा नंढड़ा ॿार बीमार थी पिया आहिनि अले छा ज़रदो पुला घणो खाधो अथनि हाणे इन्हनि जो मां छा कयां तूं पंहिंजे ॿारनि खे वठी वञ एॾे हिन डॉक्टरनि खे ॾेखारियो न तव्हांजे ॻोठ में इहो डॉक्टर नानू राम जो आहे हिनखे ॾेखारियो अब्बा 2 चक्कर ॾिखाए या फ़र्क़ु ई नथो पएसि ख़ुदा खे मन पंहिंजे ॿारनि खे वठी वञ सच सां भेणा ॾोटला थी ख्याल कर कुझु हिननि खे इलाज कराए ख़र्ची ॾेई मोकिले छॾनि घर मां हाली कम सां बीठो आहियां अब्बा ये न कर हाणे खणी हुन मां ज़ेफा माण्हू काॾे पुॼाए मर्द हर को पंहिंजे कमनि में लॻी वियो मां काॾे वञा हाणे सच पुॼाए न त इहा पाण वटि वेठी हुजे असांखे छिटो कयो ॾेखारी अरे यार चरियो थियो हां दिमाग ख़राब थी हे तू ॿारनि पंहिंजनि खे वठी आ यार ईअं न त ॿार ॾिनी न तोखे ॾिनी न चरियो मथो ख़राब थी तोखे त ख़बर ई न आहे छाची ख़बर न आहे ॿार उॾई तूं काऊं महीनो आहे छॾे आयो आहे काॾो ॾींदई चइजा मां तोखे ॿुधाए सच सां छोरो ॾाटे को ॾिजंदा आहिनि मता असांजी छोकिरी छॾे ॾे तूं ॾिसजां कीअं था ॿुधाए